सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब ॿियो सबक चौथों कन ईयर। ॾोहटनि ऐं ॾोहटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। मां आहियां नाना आबिद ऐं अॼु को सबक आहे कन। हिन सबक में असां कन जे बारे में बुनियादी मालूमात हासिल कंदासीं। असां पहिरीं ॾिसी चुका आहियूं त कन असांखे ॿुधण जे कमु ईंदो आहे, यानी कन ॿुधण जे हिस वारो उज़वो आहे। कन जा 3 हिसा हूंदा आहिनि। हिकिड़ो ॿाहिरियों कन जेको असांखे नज़र ईंदो आहे, ॿियो विचों कन ऐं टियों अंदरियों कन। ॿाहिरियों कन या आउटर ईयर उहो हिसो हूंदो आहे जेको ॾिसण में ईंदो आहे। इन जो कमु आवाज़ जे लहरनि खे गॾु करे ऐं असांजे कन में अंदरि पहुचाइणो हूंदो आहे। हीउ असांजो ॿाहिरियों कन आहे। विचों कन या मिडल ईयर इहो ॿाहिरें कन खां शुरू थींदो आहे, जिते ॿाहिरियों कन ख़तमु थींदो आहे ऐं अंदरि हीअं हूंदो आहे। इन जो कमु आवाज़ जे लहरनि खे मैकेनिकल लर्ज़िश में बदिलाइण जो आहे, यानी जेके आवाज़ जूं लहरूं ईंदियूं आहिनि उन खे मैकेनिकल लहरुनि में मटाईंदो आहे। अॻियां ॾिसंदासीं त छा आहे। अंदरियों कन, हीउ अंदरियों कन आहे। इन जो कमु आवाज़ जे मालूमात खे दिमाग़ ताईं पहुचाईंदो आहे। हाणे अचो त इहे 3 हिसा थोरो तफ़सील सां ॾिसूं। ॿाहिरियों कन, ॿाहिरें कन जो जेको ॿाहिरि हिसो जेको मुंहं में हूंदो आहे उन खे पीना चइबो आहे, पिना। इन जो कमु आवाज़ खे कन जी नालीअ में मरकूज़ करणु आहे। चौधारी जेको आवाज़ अचनि था उन्हनि खे मरकूज़ करे ऐं कन जी नालीअ में पहुचाईंदो आहे। इन ॿाहिरें कन जो ॿियो हिसो आहे कन जी नाली या एयर कैनाल। इहा डिघी ऐं वेकिरी नाली हूंदी आहे। उन आवाज़ खे विचें कन ताईं पहुचाईंदी आहे, ॿाहिरें कन खां वठी ऐं विचें कन ताईं पहुचाईंदी आहे। विचों कन, विचें कन जा 3 ख़ासि हिसा हूंदा आहिनि। हिकिड़ो पहिरियों हिसो जेको आहे ईयर ड्रम या परदो या दुरड़ी, इहो आवाज़ जे लहरनि खे थड़कणीअ में या लर्ज़िश में या वाइब्रेशन में मटाईंदो आहे। उन खां पोइ 3 हॾियुनि ते मुश्तमिल हिकिड़ी कंस्ट्रक्शन हूंदी आहे, हिकिड़ी बनावट हूंदी आहे। हिननि टिनी खे गॾे ऑसिकल्स चइबो आहे। हे 3 हॾियूं हूंदियूं आहिनि, जंहिंमें पहिरीं हॾी हूंदी आहे मेलियस, ॿी हॾी हूंदी आहे इनकस ऐं टीं हॾी हूंदी आहे स्टेप्स। हिननि 3 हॾियुनि खे मिलाए असां ऑसिकल चवंदा आहियूं। हिन विचें कन जो ॿियो हिसो हूंदो आहे यूस्टेचियन ट्यूब। यूस्टेचियन ट्यूब जो कमु हवा जे दबाव खे ॿिन्ही पासे बरक़रार रखणो हूंदो आहे, जीअं जेके आवाज़ जूं लहरूं अचनि थियूं उहे परदे खे बग़ैर इंटरफेरेंस या बग़ैर कंहिं रुकावट जे लोॾाए सघनि। अचो त अंदरें कन खे थोरो हिसनि में वधीक तफ़सील सां ॾिसूं। पहिरियों हिसो जेको 3 हॾियुनि खां पोइ शुरू थींदो आहे, ऑसिकल्स खां पोइ शुरू थींदो आहे, उन में काकलिया, वेस्टिब्यूल ऐं अधगोल वारियूं नालियूं, काकलिया, वेस्टिब्यूल ऐं 3 अधगोल वारियूं नालियूं हूंदियूं आहिनि। इन्हनि सभिनी में पाणियाठ भरियल हूंदी आहे। कोकलिया जे अंदरि सन्हा ॿार लॻल हूंदा आहिनि, जेके लहरुनि खे तंती इशारनि में यानी बरकी इशारनि में मटाईंदा आहिनि। उहे बरकी इशारा ऑडिटरी नर्व या ॿुधण वारी तंत जे मार्फत दिमाग़ ताईं पहुचंदा आहिनि ऐं आख़िर में असां म्यूज़िक या जेको आवाज़ हूंदो आहे उहो असां पंहिंजे दिमाग़ में महसूस कंदा आहियूं। अंदरें कन जो हिकिड़ो ॿियो हिसो सेमी सर्कुलर कैनाल्स ऐं वेस्टिब्यूल आहे, जंहिंजो तालुक ॿुधण सां कोन्हे, उन्हनि जो तालुक तवाज़न सां आहे। इन में वेस्टिब्यूल वारी तंत शामिल हूंदी आहे, जेका तवाज़न जो सिग्नल हिन सेमी सर्कुलर कैनाल्स खां वठी उन खां वठी तवाज़न जो सिग्नल ऐं उहो जेको आहे दिमाग़ ताईं पहुचाईंदा आहिनि। अचो त ॾिसूं त ॿुधण जो अमल कीअं थिए थो। सभिनी खां पहिरियों ॿाहिरियों कन या पिना आवाज़ खे मरकूज़ कंदो आहे कन वारी नालीअ ते
कन वारी नालीअ खां आवाज़ जूं लहरूं कन वारी दुहिड़ीअ ते या परदे ते पहुचनि थियूं। परदो लुॾे थो ऐं उनजे करे मालियस जेको हदो आहे नंढड़ो उहो लुॾे थो। मालियस इनकस खे थो लोॾाए, इनकस वरी स्टेपस खे लोॾाईंदो आहे। स्टेपस जे लुॾण जे करे कोचला में मौजूदु पाणियाठ लुॾे थी ऐं उहे जेके कोचला में अंदरि सहिणियूं बनावट वारियूं तंतू आहिनि या वार आहिनि उन्हनि वारनि खे लोॾे थी। वार लुॾण जे करे बरकी सिग्नल पैदा कनि था, जेको बरकी सिग्नल दिमाग़ ताईं पहुचे थो ऐं उहे बरकी इशारा दिमाग़ महसूस करे ऐं ॿुधे थो। मां हिन ॿ लफ़्ज़ थोरो सही करणु चाहींदुसि। असुल कोचलिया कोन्हे, असुल हिन जो तलफ़ुज़ काकलिया आहे। अहिड़ी तरह कोचलिया जाते असां काकलिया पढ़ंदासीं ऐं हिते बि काकलिया पढ़ंदासीं। जेकॾहिं तस्वीर में ॾिसिजे त हीउ सॼो अमल हिते मूं तस्वीर में तव्हांखे ॾेखारियो आहे। अचो त मां हीअ हटाए रुॻो तस्वीर। आवाज़ जूं लहरूं मरकूज़ थियूं नालीअ में, नालीअ मां परदो लुॾो उन लहरुनि जे करे। परदे मां जेको आहे उहो टे जेके आहिनि असांजा बोन्स उहे लुॾिया, जेके हॾियूं नंढियूं उहे लुॾियूं ऑसिलस। उन्हनि जे लुॾण जे करे अंदरि जेका पाणियाठ आहे उहा लुॾी। पाणियाठ लुॾण जे करे कॉकलिया में अंदरि जेके ही वार आहिनि, हीअ वार लॻल आहिनि, उहे लुॾिया ऐं उन्हनि वारनि जेको आहे उहो लुॾण जे करे बरकी सिग्नल पैदा कयो, जेको असांजे ऑडिटरी नर्व या ॿुधण वारे जेका तंत आहे उनजे करे उनजे मार्फत दिमाग़ ताईं पहुतो। अचो त हिन अमल खे वधीक सही सम्झण लाइ हिकिड़ो नंढड़ो वीडियो ॾिसूं। कन जो ॿाहिरियों हिसो आहे, ॿाहिरियों कन आउटर एयर, ही मिडिल एयर आहे जेको असां ॾिठो ऐं ही इनर एयर आहे जेको असां ॾिठो। आवाज़ जूं लहरूं पिना मरकूज़ करे थो ईयर कनाल में या कन जी नालीअ में। कन जी नालीअ तां उहे परदे ते थियूं अचनि ऐं परदो उन अमल जे करे लुॾणु शुरू थींदो। परदे जे ॿिन्ही पासे यूस्टेशन ट्यूब हूंदो आहे। उन ट्यूब खे जो कमु हवा जे दॿाउ खे बरक़रार रखणु हूंदो आहे, जीअं परदो आराम सां बग़ैर रुकावट जे लुॾी सघे। उन परदे जे लुॾण जे करे ऑसिकल्स जेके आहिनि टे हॾियूं आहिनि उहे लुॾनि थियूं। आख़िरी हॾीअ जे लुॾण जे करे जेके पाणियाठ आहे उहो लुॾे थी ऐं कोकलिया में सॼी पाणियाठ लुॾे थी। उन जे करे कोकलिया जे अंदरि ऐं वेस्टिब्यूल जे अंदरि पाणियाठ सॼी लुॾे थी। उन पाणियाठ जे लुॾण में जेके लहरूं पैदा थींदियूं पाणियाठ में, उहे वञी जेके कोकलिया में वार आहिनि उहे वारनि जहिड़ियूं बनावटूं आहिनि उन्हनि खे लुॾाइनि था ऐं उहे नर्व सिग्नल पैदा कनि था। उहो नर्व सिग्नल ऑडिटरी नर्व मां या ॿुधण वारी तंत मां दिमाग़ ताईं पहुचे थो। अहिड़ी तरह वेस्टिबुलर नर्व जेका आहे उन मां बि सिग्नल दिमाग़ ताईं पहुचे थो, पर उहो ॿुधण जो सिग्नल न आहे, उहो सिग्नल आहे तवाज़न जो। जिस्मानी तवाज़न लाइ कन में टे सेमी सर्कुलर ट्यूब्स हूंदा आहिनि, जिन खे असां गोल शिकर वारा डिघा सुराख चवंदा आहियूं, सेमी सर्कुलर कैनाल्स चवंदा आहियूं। उन्हनि कैनाल्स में हिकिड़ा ख़ासि जीव घरड़ा हूंदा आहिनि, बनावट हूंदियूं आहिनि, जेके ॾिसंदियूं आहिनि त जेका पाणियाठ आहे उहा कहिड़े पासे वधीक लुॾे थी। असां हीअं सिधा वेठा हूंदासीं त पाणियाठ लेवल में हूंदी, पर जेके असां झुकंदासीं त हीअ पाणियाठ हिकिड़े पासे झुकी वेंदी। अहिड़ी तरह ॿियनि ट्यूब्स में पाणियाठ या त हेठि थींदी या लेवल ते कोन हूंदी। असांजे कहिड़े पासे झुकूं था उन जे हिसाब सां। उन मां जेका वेस्टिबुलर कैनाल मां जेके आहिनि, वेस्टिबुलर नर्व में वेंदो सिग्नल। वेस्टिबुलर नर्व जो सिग्नल जॾहिं दिमाग़ ताईं पहुचंदो, दिमाग़ महसूस कंदो त असां कहिड़े पासे झुकी विया आहियूं ऐं उन जे करे दिमाग़ जेके असांजूं उहे मसल्स या उहे पठा आहिनि जेके उन झुकण जे करे असांजे तवाज़ुन खे बरक़रार रखणु ज़रूरी सम्झंदियूं, उन्हनि ते खे मैसेज मोकिलींदियूं, उनखे हुकुम मोकिलींदियूं ऐं उहे पठा वधीक छिकजींदा ऐं असांखे किरण खां बचाईंदा। जेके छा तव्हांखे ख़बर आहे त अंदरे कन में बि टे अधु गोल शिकर वारा सुराख या नालियूं सेमी सर्कुलर कैनाल्स मौजूदु हूंदा आहिनि,
जेके असांजे बदन खे तवाज़न में रखण लाइ मदद कनि था। हिन अधु गोल डिघनि सुराखनि या नालियुनि खां सवाइ तव्हां जॾहिं हेठि निबिड़ी पंहिंजी किरियल पेंसिल खणंदो त हिकदमि किरी पवंदो। सो हाणे असां सम्झो त हीअ जेके सेमी सर्कुलर कैनाल्स आहिनि, ऐं वेस्टिबुलर कैनाल आहे या वेस्टिबुलर वेन आहे, उहा असां वेस्टिबुलर नर्व जेका आहे उहा असांजे तवाज़न जे अमल खे बरक़रार रखे थी। सबक़ पूरो। हाणे नाना आबिद खे ॾियो इजाज़त ऐं चैनल सब्सक्राइब करणु न विसारिजो। ख़ुदा हाफ़िज़।